सरदार शाह जो तालीम जो वज़ीर आहिनि उन हिकिड़ी मीडिया टॉक जे दौरान या माशूक जे हवाले सां जेको सिंगर थी करे साम्हूं आयो आहे उन हवाले सां हुनजो चवणु हो त मौसीक़ी जे अंदरि जेको ख़ाल पैदा थियो आहे इहो जाम माशूक जी सूरत में जेको हिकिड़ो भोलो भालो कैरेक्टर आहे माशूक शर या माशूक शर त उन हवाले सां हुनजो चवणु आहे त इहो अवामी रिएक्शन जेको आहे इहा सॼी सोसाइटी जे मथां मौसीक़ी जो जेको ख़ाल इन अंदाज़ सां पुर थियो आहे उहो माण्हुनि जी हिकिड़ी चिथर आहे उन जे मथां ऐं उहे पंहिंजो इन क़िस्म जो इज़हार कनि था त अव्हां जा त सम्झो त हीउ रुॻो मौसीक़ी जे अंदरि जेको आहे इहो जेको पॉलिटिकल गवर्नेंस जो ख़ाल पैदा थियो आहे बैड गवर्नेंस आहे मजमूई तौर ते ही माण्हू जेको या माशूक शर जहिड़े सिंगर खे अॻिते आणनि था पपन बुलो जेको आहे उन जी शाइरी मां चाहींदुसि इन डिस्कशन खे असां अञा वधीक खोलियूं। अॻे हिकिड़ो समाज में सकाफ़त ते जेको कमु थींदो उहो घणे तौर ते रज़ाकारना हूंदो। स्काउट्स हूंदा हुआ, जशन लतीफ़ हूंदा हुआ, साईं मुख़्तलिफ़ अहिड़ा ॾिहाड़ा हूंदा हुआ। उहे ॾिहाड़ा माण्हू पंहिंजे खीसे मां कंट्रीब्यूट कंदा ऐं दिलि सां उन में कमु कंदा जंहिंसां असांजो कल्चर में रिप्रेज़ेंटेशन हुई। सुठा आर्टिस्ट पिया अचनि, मंज़ूर अली ख़ान खां वठी मंज़ूर सखीराणी ताईं, ज़ैबुन निसा खां वठी ऐं जेको आहे सो हिकिड़ी पूरी गैलेक्सी आहे औरत फ़नकारनि जी। अहिड़ी तरह ॿारनि जो फ़नकार आहे। ऐं माण्हू अलाए छो जलाल चांडे खे अंडर रेट कंदा आहिनि। जलाल चांडे जो तव्हां राणो ॿुधो, उन जा ॿियो कलाम ॿुधो, ठीकु आहे, उन में कुझु अहिड़ा कलाम बि हुआ जेके ऑब्जेक्शनेबल आहे, पर उहो हिकिड़ो माण्हुनि जो कल्चर में दिलचस्पी हुई। उन जे करे जेन्युइन माण्हुनि खे स्पेस मिले पई।